मजो धणी अवल अलाह वलीम आला आलम जो धणी कादर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी जिनी डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामो राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो पोइ लाड़ हुजे उतर हुजे काछो हुजे असांजूं वधियूं भेनरूं भाइर या नंढड़ा बालकड़ा जेके बि असांखे ॾिसंदा हुजो अवां सभिनीनि खे हिकु दफ़ो ॿीहर राम राधा प्रोग्राम में भलीकार हुजे सो अॼु आचर जो ॾींहुं हुजे गर्मी त ज़रूरु हुजे पर मोकल बि हुजे मोकल जे ॾींहुं बालक हुजनि या घर जा भाती जेके हुजनि कुटुंब उहे सभु उहे गॾिजी वेही करे नेरनि कंदा हुजनि पर हिकिड़ा सुबुह जो सवेर उथी पंहिंजे मागे पंहिंजे सफ़र पंहिंजे किर्त ॾांहुं वेंदा हुजनि कमाल जा माण्हू उहे हुजनि पोइ केतिरी बि उहे तकलीफ़ में छो न हुजनि केतिरी बि मुश्किलातुनि मां छो न गुज़रंदा हुजनि पर उहे जेके हुजनि महिनत कस माण्हू सुबुह सुबुह पंहिंजी मंज़िल ॾांहुं निकिरी पवंदा हुजनि पोइ न उहे थधी ॾिसंदा हुजनि न कोसी ॾिसंदा हुजनि सो बेटा साईं चए त सुख न सुता कॾहिं खरकणा लाहे सुख न सुता कॾहिं खरकणा लाहे ओसीअड़ो आहे खाहोड़ियुनि खे उन पंध जो सो खाहोड़ी जेके हुजनि उहे पंहिंजे कम में उहे पंहिंजे किर्त में मसरूफ़ हुजनि उन्हनि जी मसरूफ़ियत जेका हुजे उहा कराइती हुजे उहा औलाद जे लाइ कराइती हुजे उहा घर भातियुनि लाइ उहा समाज जे लाइ उहो समाज जे लाइ किरदारु अदा कंदो पोइ हारी हुजे ज़मींदार हुजे पोइ वाढो हुजे लोहार हुजे जेको बि हुजे उस्ताद हुजे शागिर्द हुजे उहे सभु मुआसिरे जा गॾियल हिकिड़ा फर्द हुजे जेको हुजे ॾुखायूं जेके ईंदियूं हुजनि उन्हनि में अवां हिमत न हारींदा हुजो छो त कामयाबी जेका थींदी हुजे सो ॾुख इम्तिहान वठंदी हुजे ऐं अवां उन्हनि ॾुखनि इम्तिहाननि मां जॾहिं पास थी वेंदा हुजो त अवां जी ज़िंदगी जेका हुजे वॾी ख़ूबसूरत तरीक़े सां गुज़रंदी हुजे सिर्फ़ु उहा अवां जी ज़िंदगी न हुजे अवां जे ईंदड़ नसल जे लाइ बि उहा ज़िंदगी जेका हुजे बहितर थींदी हुजे सो हुन सां गॾो गॾु अॼोको जेको ॾींहुं हुजे अॼोके ॾींहं ते पूरी दुनिया जे पर असांजे घर में उहो रिश्तो मौजूदु हुजे हर घर में हुजे पर जंहिं घर में उहो रिश्तो मौजूदु न हुजे उन्हनि खां उनजी कमी पुछंदा हुजो उन रिश्ते खां बग़ैर माण्हू रोई बि न सघंदो हुजे कंहिंखे सॾु बि न करे सघंदो हुजे बसि पोइ माण्हू चुप हुजे पोइ चवंदा हुजनि त उहो दर हाणे बचियो ई न हुजे असां वटि पोइ उन रूह खे रिझाईंदे यादि कंदे माण्हू जा लुड़क लड़ियो पवंदा हुजनि जीउ झुरी पवंदो हुजे कहिड़ो रिश्तो हुजे अॼु पूरी दुनिया में माउरुनि जो आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो हुजे पूरी दुनिया जे माउरुनि जी अवां असां सभिनी जी माउरुनि खे असांजे तरफ़ां सलाम हुजे त उन माउ जो जेको कद हुजे उहा माउ जेका हुजे उनजी जेका विख हुजे उनजी जेका सफ़क़त हुजे उनजो जेको प्यारु हुजे पोइ तालीम याफ़्ता हुजे माण्हू न हुजे कहिड़े बि हाल में हुजे पर उन माउ जीजल जो उहो प्यारु ॾिसी पोइ घर में हिकिड़ो बचो हुजे या 10 बचा हुजनि 8 बचा हुजनि 4 बचा हुजनि 4 पुटड़ा हुजनि न्याणियूं हुजनि पर माउ त उहा हुजे जेको चुंगीअ मां चुंगी उन्हनि खे ॾिए पर बुख ते पाण सुम्ही पए पंहिंजे औलाद खे ॾुखियो न ॾिसी सघंदी हुजे ऐं वरी अवां खे बि इहो घुर्जंदो हुजे त पंहिंजी अमड़ जी जेको हुजे ईअं सम्झंदा हुजो कि इबादत कंदा हुजो छो त अमड़ जहिड़ो रिश्तो जेको हुजे उहो दुनिया में अवां खे किथे बि न मिलंदो हुजे अमड़ जंहिं वटि न हुजे त उन्हनि जा ईअं सम्झंदा हुजो कि दुआ जा दर बंदि हुजनि अमड़ उहो रिश्तो हुजे अमड़ जी हमेशह अवां खे ख़िदमत करणु खपंदी हुजे पोइ उहा अमड़ भले तव्हांजी पोड़ी झूर छो न थी वेंदी हुजे या उहा बीमारी जे बिस्तरे ते हुजे पर अवां औलाद जो इहो फर्ज़ थींदो हुजे त पंहिंजी अमड़ जी जेका हुजे ख़िदमत ज़रूरु कंदा हुजो ज़िंदगीअ जा ॿ रिश्ता अहिड़ा कमाल जा रिश्ता हुजनि मूं फ़क़ीर खे एतिरी त ख़बर न हुजे पर उन्हनि जे प्यार मां सिखियो हुजे त पीउ सिज जीअं हुजे उन तप सां पंहिंजे औलाद खे सहेड़े तरतीब ॾेई तिखो मिठो करे ॿाहिरि दुनिया में हलणु सेखारींदो हुजे पर माउ जेका हुजे बचे खे चीच मां वठी घर में हलणु सेखारे दुनिया ताईं पुॼाईंदी हुजे त इहे 2 रिश्ता अहिड़ा हुजनि
असां हिकिड़ो बाबा हुजे ॿी अमड़ हुजे सो इहे ॿई रिश्ता अहिड़ा हुजनि जेके औलाद जी तरबियत कंदा हुजनि, औलाद खे कुझु चई न सघंदा हुजनि, कॾहिं कॾहिं चुप हुजे पोइ हुननि जो औलाद बिगड़जी वेंदो हुजे, पोइ हुननि खे सॼी उमिरि जेका तकलीफ़ थींदी हुजे न उन माउ जे उन लुड़क में उन आली अख में हुजे, पर जेका माउ हमेशह ख़ुशि हुजे उहा पंहिंजे औलाद जे करे ख़ुशि हुजे, पंहिंजे घर में ख़ुशि हुजे त मुंहिंजो औलाद पढ़ियो लिखियो ॾाहो हुजे कंहिं मंज़िल ते हुजे, उहा माउ त महकंदी हुजे मुरकंदी हुजे बहकंदी हुजे। पर असां सिंधी समाज में माउ जेका हुजे उहा त नंढे हूंदे खां पंहिंजे बचे जे ख़ुशीअ लाइ पोइ जेके साठ सवण जी तयारी कंदी हुजे उन शादी मुरादी रुगो पुट न पोटनि ॾोटनि जी बि कंदी हुजे सो हुन माउ ठाहे रखंदियूं हुजनि, सेजूं ठाहे रखंदियूं हुजनि, रलियूं ठाहे रखंदियूं हुजनि त हीअ मुंहिंजे पुट जी जेको हुजे शादी थींदी हुजे या उनजी का ख़ुशी थींदी हुजे त इहा उमेद करे अमड़ उन्हनि जे लाइ रखंदी हुजे, पर उहा कंदा हुजो त अमड़ जी उमेद छा हुजे सो हुन सां गॾो पर आउं चवां थर जी अमड़ हुजे काछे जी अमड़ हुजे पोइ सॼी सिंध में जेका अमड़ हुजे या दुनिया जी अमड़ हुजे, काछे जी अमड़ जेका हुजे उहा वाण वटे बि पाण खे ॾुखियो बि करे हथ हुनजा फटिजी पवंदा हुजनि, पर औलाद जे लाइ ॿ रुपया गॾु करे बचाए करे उन्हनि जो पेट गुज़र करे पंहिंजे वर जी साथी थी बीहंदी हुजे, कुल्हो कुल्हे में मिलाईंदी हुजे, पर वरी जेका शहर जी अमड़ हुजे पंहिंजे औलाद लाइ सुबुह जो सवेर उथंदी हुजे उनखे तयारु करे साफ़ सुथरो लिबास पहिरें स्कूल मोकिलींदी हुजे, मुस्कुराहट ॾेई प्यारु ॾेई पंहिंजे औलाद खे स्कूल ॾांहुं मोकिलींदी हुजे। आउं त चवंदो हुजां इहो लम्हो जेको हुजे न हर वक़्तु हिन मूवीअ जे आधार ॾेखारणु खपंदो हुजे त प्यारु छा हुजे सख़्क़त छा हुजे माउ छा हुजे, पर वरी ॾिसंदा हुजो थर जी अमड़ जेका हुजे उनजे मथे ते भले 4 दिला हुजनि 5 दिला हुजनि पर कच्छ ते पंहिंजो बचिड़ो हुजे, पोइ गर्मी सर्दी कहिड़ी बि हुजे पर उन माउ खे, पर हिकिड़ी माउ जेका महिनत करे मज़दूरी करे रोड ते मज़दूरी करे ॾला खणे ततीअ थधीअ काहींदी हुजे, सदाए थी सभ का बुख न पासे का जेही तेही ज़ात जी जुंबस नाहे जाए मूसी हले सा जा जीव मिठो ई न करे, अमड़ त पंहिंजे औलाद लाइ जीव पंहिंजो मिठो ई न कंदी हुजे उहो उन्हनि तां निछावर कंदी हुजे। सो मूंखे वरी दरिया खान जी जेका काफ़ी हुजे वाई हुजे उहा मेरान टीवीअ ते पहिरीं पहिरें हली हुजे सोडल फ़क़ीर गाई हुजे, बसि पोइ इहे कुर्ब कहाणियूं कॾहिं कॾहिं माण्हू ॿुधाईंदो ज़रूरु हुजे हीउ प्रोग्राम हुजे पर हाणे अॻियां वधण जे लाइ इहा ॻाल्हि कंदो हुजे, नंढी ॻाल्हि हुजे पर मुंहिंजे लाइ इहा वॾी माना रखंदी हुजे। सो दरिया खान जेको हुजे ससीअ में जेको ॻायो हुजे उन में लतीफ़ साईं जा वरी बेत हुजनि, उन में हिकिड़ो लफ़्ज़ हुजे ससी चवंदी हुजेसि माउ दुआ कर मूंखे मुंहिंजो नांगनि सां आहे निकाह वाला, माउ दुआ कर मूंखे मुंहिंजो नांगनि सां आहे निकाह वाला, मां मूंखे दुआ करां पंहिंजी मंज़िल ते पुॼंदी हुजां, मां हाड़ो जबल बि पार करे हुन मंज़िल ते पुॼंदी हुजां, पर दुआ कंहिंखां वठंदी हुजे माउ खां। साहिर किथे कीअं काफ़े खे कीअं जोड़ींदो हुजे सरतियूं ॾियो सलाह हला बाब बंदीअ जो बणी आहे बणी, माउ दुआ कर मूंखे हाए मुंहिंजो नांगनि सां आहे निकाह वाला हाए हाए। सो पोइ वरी छा चए सुती सेज हुयासि मूंखे आह उथारियो हाए हाए, माउ जीजल बचो ॼण मां राति जो रड़ करे बीमार हुजे ॾुखियाईअ में हुजे ॻाल्हाए न सघे, पोइ सुती सेज हुयासि मूंखे आह उथारियो जिनी जाॻा आयासि आउं न जीअंदी उनरी। वरी लतीफ़ साईं चवे त उन्हनि खां न रुस, उन्हनि खां न रुस, उन रिश्ते खां न रुस जो कॾहिं रुठो रहिजी वञे कॾहिं दुआ बंदि थी वञे मथां ॾुखारो हुजे सॼी ज़िंदगी ॾुखारो हुजे, पोइ न जिनरीअ मसरे रती रुसमतन सी हाए हाए रिश्ता पीउ जो रिश्तो माउ जो रिश्तो, जिनरीअ मसरे रती रुसमतन सी हू झेड़ीन तूं झको थी पांद ॻिचीअ गल पाए पाण वञी परचाए मतां रुठो ई न रहिजी वञे। सो दुआ वठणी हुजे त जीजल खां वठणी हुजे, अॼोके ॾींहं ते उन माउ सां प्यार जो इज़हार कंदा हुजो, उन जी जेका तकलीफ़ हुजे उन जेको थकु हुजे न रुगो उनखे चवंदा हुजो त उन जूं अखियूं जॾहिं नम थी वञनि त सम्झो अमां दुआ वठी छॾी हुजे। दुनिया जे अमड़ियुनि जी ऐं पंहिंजी अमड़ खे राधुल पंहिंजी अमड़ खे असांजो सलाम हुजे पूरी दुनिया जे अमड़ियुनि खे, उहे सभु रिश्ता असांजे लाइ अज़ीम हुजनि, उहे असांजे लाइ बि दुआ ज़रूरु कंदी हुजनि, छो त अमड़ियुनि जी दुआ खां सवाइ जेको हुजे
ईअं सम्झंदा हुजो कि अव्हांजी हर मंज़िल जेका हुजे ॾुखी हुजे। सो हलंदा हुजूं अॼु उहा वाई रखी हुजे जेका मेहरान टीवी जी उहा वाई ऐं उहो रागी बि न हुजे सोडल फ़क़ीर उनखे उनजी अमड़ जे लाइ बि असां दुआगू हुजूं त उनजे मिठड़े आवाज़ में मधुर आवाज़ में उन माउ जी दुआ बि शामिलु हुजे। सो उनखे असीं त को विसारींदा हुजूं, असीं कीअं विसारूं? असां त मारोड़नि जा हुजूं, मारोड़नि जो प्यार बि असांखे झोरे विझंदो हुजे, असांखे ख़ुशी ॾींदो हुजे, उन्हनि जी तकलीफ़ असांजी तकलीफ़ हुजे। सो अव्हांखे वठी हलंदा हुजूं त मेहरान टीवी ऐं असांजे सथ असांजे सरवाण साईं गुलाम नबी मोरई साहिब जो इहो कमाल हुजे तो भिटाई साईं जूं सत सुर में। पर जॾहिं ससुई जो पंधु ॾेखारियो हुजे त सच पुछो त असां चाक थी पिया हुजूं। पोइ जिनी सुख न आहे को चारण से चइजनि, जिनी सुख न आहे को चारण से चइजनि, रुञ राह पुछनि कुल्हनि मथे कीनरा। ससुई पेर उघाड़ो करे कीअं न करे इहा सॼी तमसील जेका हुजे इन में हुजे सरतियूं ॾियो में सलाह बाबो बंदीअ जो बणी आहे बणी। इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि अचूं त अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं, फोन कॉल ते बि अव्हां सां ज़रूरु कचहरियूं कंदा हुजूं। हिकु दफ़ो ॿीहर भलिकार चवंदो जावां खे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में रामू राधा ही प्रोग्राम छछर सभिनीनि खे भलिकार हुजे, नमस्कार हुजे, साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। ज़िंदगीअ में चवंदो हुउमि थोरी विख तिखी खणंदी हुजे, थोरी अॻ भरे खणी हुजे हाणे पर या कदम तूं जेको हुजे अची पहुतो हुजे त पोइ हाणे छा कदे हुजां। उते अधु ग्रह वात में हुजे, अधु रेवड़ी हुते, अधु बिस्कुट हुते, हुनजे आसरे माना केवल वांगे जो भला छा थियो हुजे, केवल वांगे चढ़ंदी हुजे, किरंदी हुजे, माना आस्ते आस्ते ईंदी हुजे, थोरो ज़िंदगी में अॻ भरे कुल्हो कुल्हे में मिलाए हलंदी हुजे माण्हू पर दुरुस्त ईंदो हुजे, कुल्हो कुल्हे सां मिलाए हलंदो सही हुजे न पर दुरुस्त हुजे। बस हाणे आया हुजो, दुरुस्त आया हुजो, हाणे ॿी ॻाल्हि कंदो हुजे। अच्छा देर आयो। हलो अस्सलाम वालेकुम जी। वालेकुम सलाम हुजे अदा केर कड़े सर खां वाह नसीराबाद खां मीर शेख थो ॻाल्हायां मुंहिंजा महबूब। बेटा छा हाल हुजे? ठीकु हुजो, चङा भला, तबियतूं ॿार हुजनि? अल्लाह जी महिरबानी, तव्हांजी दुआ, तव्हां ख़ुशि आहियो, रादिल बि ख़ुशि आहे, सभु ख़ैर लॻो पियो हुजे। तव्हां कीअं हुजो? तव्हां सभई ठीकु लॻा पिया हुजो? अल्लाह जी महिरबानी, तव्हांजी दुआऊं, अल्लाह तुंहिंजा लख एहसान। ॾाढो प्रोग्राम ॿुधूं पिया, अॼु मदर्स डे बि आहे ऐं मुर्शिद लतीफ़ जी जेके तव्हां शाइरी बि पढ़ियूं, ससीमूं बि पढ़ियूं, त उनजे लाइ आउं बि छो न चवां त हिकु अल्लाह बि माउ, अल्लाह विधो साओ, माउ कयो सदको साओ। त माउ जो वॾो रुतबो आहे हिन में, मनताला रिश्ता ॿिया बि घणा, जीजल अमड़ ज़ोर आहे, अमड़ जीजल ज़ोर आहे, रिश्ता ॿिया बि घणा पर अमड़ जीजल ज़ोर आहे। पर पोइ उहो वरी उनखे सम्झणु खपे, उन धीउ उन नियाणीअ खे बि सम्झणु खपे त मूंखे माउ थियणो आहे त उन माउ जो क़दुरु करे, जेकॾहिं पुटु सम्झे त मूंखे पीउ थियणो आहे उहो पीउ जो बि क़दुरु करे, बिल्कुलु करणु खपे। जे न त पोइ मुर्शिद लतीफ़ चयो आहे त भली ॼायूं माउरियूं संधी साल आहिनि, मैशर जे मैदान में उन्हनि लाज मिलनि, बाक़ी ॿियनि वीचारनि ओजागा ई अजाया कया, ओजागा ई अजाया कया। बिल्कुलु सही चवंदो जी, बिल्कुलु सही चवंदो जी। जेको चयो उहो सचो हक़ आहे। वाह 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 वाह। असां त चवंदासीं हिन सूफ़ीनि जी धरती, वलियुनि जी धरती, जंहिंमें ससुर ससीमा जा छा सुहिणे रखियल चयो आहे त पढ़ियसि कढ़ियसि कान का आउं सम्झी की न सघियसि, ॿुधम कोन बरोच जी
हाणे हेरत ही हुयसि हा हा मुठी कान हुअसि सोना छा रखियल तॾहिं मिलंदसि कांध सां वाह 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 त जाखोड़ी खाओड़ी जबल जागरानी आओ बा आओ माउ जेका आहे जेका चीज खां वठी पंधु सेखारींदी इनखे चइबो अदब आओ अदब जी माना इहा आहे त माना कंहिं ॿार खे हथ खां वठी पंधु सेखारणु तरबियत करणु तरबियत करणु जी हा त उहे अमड़ियूं बि बिल्कुलु कामयाबु आहिनि ऐं मर्द बि जेको कामयाबु ॾिसो उन में औरत जो किरदारु हूंदो आहे बिल्कुलु सही चवंदा हुजो महाराज सॼी ॻाल्हि जुड़िया रहो सॼी ॻाल्हि ॿुधी हुजे अव्हां जेका बि ॻाल्हि कई हुजे असां बाक़ाइदे सॼो मुंड खां शुरूआत खां हिन ताईं सोडल फ़कीर जी वाई ज़बरदस्त सोडल फ़कीर सां विछड़ी वियल 2 साल खनि थिया आहिनि त हर साल साईं जानण जे उसम वार में साईं कचहरी थींदियूं साईं वाह 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 सुखिया हुजो जुड़िया हुजो साल वॾी महिरबानी जी 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 बसि वियो हुजे अदो हलियो भाई वरी कचहरी ज़रूरु गंढींदा हुजूं सो दिलि जी ॻाल्हि शायदि तव्हांजी रहिजी वई हुजे सो ज़रूरु असां ॿुधी वरिती हुजे सम्झी वरिती हुजे लख कुर्ब वॾा वॾा मुंहिंजा जो अव्हां नंढड़ी ॻाल्हि खे असांजी ॻाल्हि खे अव्हां मान ॾींदा हुजो ॾिसंदा हुजो ॿुधंदा हुजो वरी उन ते गौर करे वरी अॻियां वधंदा हुजो वराणी ॾींदा हुजो वरी उन ते अव्हां ॻाल्हाईंदा हुजो माना असांजी ॻाल्हि जेका हुजे अव्हांखे सम्झ हलो हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था अदा मीर आलम टालपुर ज़िले सांगड़ खां थो आहियां रामू भा छा हाल आहे ख़ुशि आहियो छा हाल हुजे अदा ख़ुशि चाक चङा भला तबियतूं ॿार कीअं रंग लॻंदा हुजनि प्रोग्राम में शामिल थिया जो भलीकार चवंदा हुजूं वॾी महिरबानी अदी राधा ख़ुशि आहीं तबियत ठीकु आहे ख़ैर लॻो पियो हुजे अदा तव्हां कीअं हुजो घर भाती सभु ठीकु हुजनि अलाह जो शुक्र लॻो पियो आहे जो तव्हां ख़ुशि चाक चङा भला असांखे हिकिड़ो गानो ॿुधाईंदा जलाल चांडीअ जो ज़रूरु 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 ॿुधाईंदा हा डेडिकेट असां कंदासूं मीर हमज़ा तालपुर जागीर वारे खे ऐं उन खां पोइ मीर एजाज़ अली तालपुर खे डेडिकेट कंदासीं अदा वॾी महिरबानी हुजे खे डेडिकेट थी गयो हुजे वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम ॾेई छॾींदा हुजो कुर्ब तव्हांजा लख कुर्ब हुजनि जो अव्हां शरीक थींदा हुजो शामिल थींदा हुजो पर असांखे बि वॾी ख़ुशी थींदी हुजे की अव्हां असांखे जेको हुजे पसंदि कंदा हुजो उन खां पोइ असांखे फोन कॉल कंदा हुजो ऐं हर छंछरु आचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं अव्हां असांजो इंतज़ारु कंदा हुजो ऐं असां बि बेचैनी सां अव्हांजो इंतज़ारु करूं हा वॾो बेचैनी सां इंतज़ारु करी छो बाक़ी छा हुजे इहो इहा बेचैनी जे हाणे हे ईंदी हुजे ईअं त राधुल न आई हुजे ईअं त न आई हुजे तकड़ी विख खणंदी हुजे तकड़ी हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भा साईं आजिया त महिरबानी कलां तो साईं घोटकी का सारे छा हाल हुजे अदा ख़ुशि जी चङो भलो घोटकी वारा सभु ठीकु हुजनि भले भले तव्हां ख़ुशि हो तबियत सही आहे ॿियो ख़ैर आहे ख़ुशि हो ज़बरदस्त ज़बरदस्त तव्हां सभु ख़ैर हुजे अभी भला या सभु ख़ैर आहे अचो न घणी घोटकी असां वटि तव्हां पहिरां खाई वञो घोटकी जा हा बस ज़रूरु ज़रूरु अचो ज़रूरु ईंदा हुजो अदा ॿियो को हाल अहिवाल ॾींदा हुजो हाल हाल मौसम सफ़ा फर्स्ट क्लास लॻी पई आहे ॾाढी हवा लॻी पई आहे बहारी आहे सभु कयो लॻो पियो आहे तव्हां पंहिंजो हाल अहिवाल ॾियो प्रोग्राम जा रंग कीअं लॻंदा हुजनि अंत खां मथे आहिनि साईं ॾाढा तव्हांजा प्रोग्राम मेराइण जे त असां ॿियो को चैनल ई न हलाए सघंदा आहियूं वाह 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 इहे अव्हां जूं मोहबतां हुजनि वाह मोहबतां इहे तव्हांजा साईं कुर्ब आहिनि न साईं फरमाइश त पूरी कयो न वरी कहिड़ी फरमाइश हुजे साईं कुर्ब आहे जलाल चांडीअ जो मरूम हलायो न साईं अॼु बाक़ाइदे हलंदा हुजूं हलाईंदा हुजूं बाक़ाइदे हलाईंदा हुजो जलाल चांडी साहिब खे वॾी महिरबानी घोटकी वारनि सभिनी खे सलाम ॾींदा हुजो असांजा घोटकी वारा वाह घोटकी वारा जेके हुजनि कश्मीर वारा जेके हुजनि पोइ सभु जेके सखर वारा हुजनि रोहड़ी वारा हुजनि सभिनी खे असां सिक भरियो सलाम फोन कॉल हुजे हलो हेलो अस्सलाम वालेकुम सर वाह सलाम अदा केरु कहिड़े शहर खां था फिलहाल काटकली झोल मां छा हाल हुजे अदा झोल वारा ख़ुशि चाक चङो भलो तबियतूं ॿार बिल्कुलु तयारु साईं प्रोग्राम तव्हां ॾिसण सॉन्ग ॾाढो बहितरीनु लॻो हुजे वाह वाह कल्ह खां साॻे इंतज़ार में हुजी प्रोग्राम इंतज़ार में हुजूं सॉन्ग ॾिसंदा हुजूं कहिड़ी किरत कंदो हुजी कमकार कहिड़ो करी
मज़दूरी कंदा आहियूं कीर्तनकारी जो मिस्त्री सां गॾु राज़ो हुजी माना मज़दूरी कंदो यार मिस्त्री सां गॾु कीर्तनकारी जो कमु पोइ सुबुह जो अॼु न वियो हुजी कल्ह बि न वियो हुजी हर छंछरु ते प्रोग्राम ॾिसंदो हुजी पोइ इहो कीअं सिस्टम हले तुंहिंजो बसि शुक्र आहे माना उन ॾींहुं त वरी मोकल कंदो हुजी सा उन ॾींहुं बसि वेठा कमकार न हुजे इन करे शो में शामिल थींदा आहियूं दुनिया में कम त खोड़ लॻा पिया हुजनि प्रोग्राम 100 दफ़ा ॾिसंदो हुजी सो मूंखे ॾाढी ख़ुशी थी सोभा माजी फ़क़ीर खे ॿुधाईंदो हुजे हा ज़रूरु 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 सभिनी खे सलाम झोल वारनि सभिनी खे सलाम हा बसि सभिनी खे सलाम सो झोल वारा जेके बि हुजनि मोहबतूं माण्हू महिनत मज़दूरी हार पो सभु ततीअ थधीअ काहींदा हुजो महिनत कंदा हुजो हलो हलो हेलो 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 अस्सलाम वालेकुम नमस्ते रॉन्ग नंबर लॻे अदा लॻे थो ग़लति नंबर लॻी हुजे अदा केरु हुजे अदा कंहिंसां ॻाल्हाइणो हुजे अदा हेडर वॾी हुजां पंहिंजी बिरादरी सां रामू सां आदि राधा सां ॻाल्हाइणो हुजे छा हाल हुजे ठीकु हुजी चङो भलो हुजी अदा तव्हांजो आवाज़ घटि ईंदो हुजे न ॿियो ख़ैरु हुजे ठीकु हुजी अदा तव्हांजो आवाज़ नथो अचे बसि मुंहिंजे तरफ़ खां हैदर भाई तरफ़ां तव्हांखे सलाम चवंदो हुजां तुंहिंजो आवाज़ त कन फाड़ींदो हुजे असांजो छो न ईंदो हुजे आवाज़ असांजो त सभिनी खे आवाज़ महिरबानी हुजे भाऊ हैदर तव्हां असांजे प्रोग्राम में हर हफ़्ते शामिल थींदा हुजो इहे बि अव्हां जा कुर्ब हुजनि अबास हो हाणे वरी हलंदा हुजूं जलाल चांडियो साहब जो कलाम हुजे सुबुह सां ॿ फरमासूं थी वियूं हुजनि पर अॼोको जेको प्रोग्राम हुजे महिराण जी टीवी जे तरफ़ां ॾेह में परॾेह में जिते जिते अव्हां ॾिसंदा हुजो उन्हनि अमड़ियुनि जे नाव अॼोको प्रोग्राम हुजे त अमड़ियूं अव्हां जुग जुग जीअंदियूं हुजो अव्हां महिनत कंदियूं हुजो अव्हां पंहिंजे औलाद खे पढ़ाए लिखाए सऊर वारो कयो हुजे पर जेके अमड़ियूं पंहिंजनि बचड़नि खे न पढ़ाईंदियूं हुजनि उन्हनि खे चवंदो हुजां त पंहिंजनि बचनि खे ज़रूरु पढ़ाईंदा हुजो ऐं हीअ असां जेको हुजे हथ वधी उन्हनि अमड़ियुनि खे अर्ज़ु कंदा हुजूं की असां ते बि दुआ ऐं सबक़त जो हथ रखंदी हुजो सभई मिली जुली असांखे दुआऊं ॾींदी हुजो पर तरबियत उहा कंदा हुजो त बाबा पढ़ंदा हुजो लिखंदा हुजो अदब सां उथंदा विहंदा हुजो किताब पढ़ंदा हुजो वॾाई बि कंदा हुजो पर हा जेके मज़दूरी करणी हुजे त उहा बि करणु खपंदी हुजे महिनत हारपो करणु खपंदो हुजे माल चारणु खपंदो हुजे पर गॾोगॾु पढ़णु बि ज़रूरी हुजे पढ़णु ऐं कढ़णु इहो हुजे त सो बालक भली माल चारींदो हुजे तालीम पिराईंदो हुजे पर कंप्यूटर बि सिखंदो ज़रूरु हुजे मोबाइल हलाइणु हाणे ॿारनि खे एॾी ईंदी हुजे जो वॾा फास्टर लॻा पिया हुजनि सभु सिस्टम सम्झी वेंदा हुजनि पोइ कंप्यूटर छो न सम्झंदा हुजो पोइ तव्हां स्कूल वञणु छो न सिखंदा हुजो इहा अव्हां वालदेन जी जेका हुजे न तरबियत जी घटिताई हुजे इन करे अव्हां पंहिंजी तरबियत उहा रखंदा हुजो बालक में दिलचस्पी पैदा सो इहो जलाल चांडिया साहब जो कलाम ॾिसंदा हुजो उन खां पोइ मोटींदा हुजो त अञा खोड़ सारा रंग कयल कोल वायदा विसारे हलो वैं कयल कोल वायदा विसारे हलो वैं ॾई प्यार पहरां धिकारे हलियो वैं करे कोल वायदा विसारे हलो हाँ निंड में निंड में हुजूं रात सही निंड न आई हुजे हिन जे करे
निंड ना आई हुजे। हलो मामा साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे मामा फजल छा हुजे ठीक हुजी चङो भलो तबियतूं ॿार हुजनि। बाबा साईं दुआऊं अलाह साईं ख़ैर तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो ख़ैर आहे अमर बि ख़ुशि आहे असांजी अमां मामा राधा साईं। हा हा राधुलभ ठीक हुजे तव्हां ठीक हुजो। तव्हां ॾे ख़ैर हुजे तव्हां ठीक हुजो। मामा दुआ मामी सभु ख़ैर खे दुआऊं पिया कयूं। हा कीअं हुजे मुंद मौसम काथे हुजो खैरपुर हुजो कराची हुजो। मामा साईं कराची जाऊं कल्ह कराची में पर गर्मी घटि हुई थोरियूं खाऊं। हाओ हा राति घुमियासीं वरी हाणे थोरो थियाऊं तव्हांजो आवाज़ ॿुधो थोरो सोडल साईं जी भाई ऐं तव्हां मामीअ खे कोठे जा केवल केवल ईअं न चओ मामा अॼु मदर डे आहे मामीअ खे वॾो रुतबो मिलियल आहे अलाह जे तरफ़ां। हा बिल्कुलु हुजे त पोइ हाणे मां मिलियल हुजे त पोइ छा करांसि त कहिड़ा ॿार फिरंदा हुजनि जो अॼु हिते गुलदस्तो ॾींदो हुजांसि। मामा तूं बि जुड़ो बाबा ॾिसो न हा मुंहिंजी अमर जी जल बाबा साईं अलाह खे प्यारा थी विया। हा मां राति मदर डे मल्हाई आहे बचनि जी अमर जी आओ त मल्हाइणी आहे नी हुनजो रुतबो त आहे न अमर त अमर आहे पोइ बचनि जी हुजे या पंहिंजी हुजे। हाली असीं ॿई हिकु जहिड़ा लॻा पिया हुजूं। ॿियो जी जी ख़ुशि लॻा पिया आवाज़ लॻा पिया असां तव्हांखे ॾांट ॾिनी आहे बेटा असांजा बैत ॿुधाया अथव वायूं ॿुधायूं अथव इहो बि त वॾो रुतबो आहे न। बसि इहे अमर जी दुआ हुजे वालदेन जी दुआ हुजे उस्तादनि जो कमाल हुजे ॿियो ही जेको अंगण हुजे हिन जो कमाल हुजे। तव्हांखे दुआऊं थियल न ॿिए अमर जूं उस्तादनि सुठनि उस्तादनि जी तरबियतूं मिलियल आहिनि सुठनि दोस्तनि जूं तव्हां सां दिलियूं आहिनि तव्हांखे अॼु वॾो रुतबो आहे हिन ॾींहं जे अलाह तव्हांखे ॾिनो आहे। बसि सोडल फ़कीर ॿुधो हुजे माना सॼी जेका कहाणी हुजे उहा ॿुधी हुजे अवां सॼी तव्हांजी ॿुधंदाऊं न चकियुनि खे उथी पोइ सॼो ॿुधंदा तव्हांजो प्रोग्राम तमामु बहितरीन ऐं रंग तव्हांजा उहे महिरान जा हलनि तव्हांजो अलाह जो शुक्र आहे तव्हां महिरबानी आहिनि अलाह जो। इहे वॾा वॾा हुजनि जो अवां एतिरो महिरान टीवी खे ॾिसंदा हुजो महिरान टीवी सथ मामी खे हाणे मामा केक घुराए हिते खारायो केक घुरायो हिकिड़ो हिते खारायो। हा हा वठी ॾींदो हुजांसि दुकान तां इहो 5 रुपए वारो केक हाणे ॿाहिरि घुमाइण वेंदो हुजांसि। अम्मी मां जो कराची न हुजां कसम जो वठी अचां अॼु तव्हांजे शहर में। अब वठी ॾींदो हुजांसि अॼु तूं छा वठी ॾींदे मुंहिंजो भाणे जो वठी ईंदो जे कराची मां वॾो केक वठी ईंदो हुजे हिते गॾजी खटी ना हुजे ईंदासीं तव्हांजे ॿेर वठी ईंदासीं बिल्कुलु वठी ईंदासीं। अब अॼु जो हिनखे इहो केक दुकान तां वठी ईंदो हुजां 5 रुपए वारो ऐं चिड़िया घर घुमाईंदो हुजांसि अॼु। 5 रुपए जो केक खाराईंदो अॼु तोखे चिड़िया घर बि घुमाईंदो हुजां। चिड़िया घर में मूंखे वञण जी ज़रूरत न हुजे रिछे त मुंहिंजे आॾो ई बीठो हुजे। अब बम्बई केक बम्बई बेकरी एप्पल वारो केक खाराए मामे खे। ज़रूर 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 सभिनी खे सलाम ॾींदा हुजो वॾी महिरबानी कुर्ब मोहबत 5 रुपए वारो केक मूंखे खाराईंदो हुजे। हाणे असां 5 जे केक जहिड़ा बच्चा हुजूं तूं लहंदी त बिस्कुट हुजे ॿ कड़वा जी 5 वारो केक हे किथे मिलंदो हुजे हे तो 2 लख हुजे वो गाउरई न हुजे हाणे जेको एतिरो पीस हुजे न इहो बि 20 रुपए खां घटि न हुजे। न न अहिड़ा बि मिलंदा हुजे 5 रुपए जो दोरई खाई गयो हुजे असां जॾहिं ॾिकरा हुजूं न हुन टाइम ते मिले 5 रुपया 2 रुपया हाणे उहो टाइम न हुजे। हा तोखे 5 रुपया दुकान वारे खणी वेंदो हुजे बाबा न मिलंदो हुजे। बसि तोखे केक वठी ॾींदो हुजां चिड़िया घर घुमाईंदो हुजे बसि तूं अॼु तोखे अॼु घुमाइणो हुजे गर्मी हुजे भले कुझु बि हुजे अॼु मोटर साइकिल कढंदो हुजे सॼी सिंध जो सैर कराईंदो हुजे। हलो सलाम अलैकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा चंदे भागे शहर का इम्तियाज अली खास के लिए अदा छा हाल हुजे टंडे बागे वारा इम्तियाज अली ख़ासि के लिए अदा ख़ुशि चाक चङो भलो तबियतूं ॿाहिर हुजनि। अल्लाह जो शुक्र सब कहे तव्हां ॿुधायो ख़ुशि रहो ख़ैर तबियत सही है गर्मी है न गर्मी जाम हुजे पर असां गर्मी खे थधि कयो हलंदा हुजूं बसि। सही बसि हींअर मुंहिंजो प्रोग्राम ते ॾिठोसीं त तव्हांजी ॾाढी असांखे सिक लॻी मुंहिंजो प्रोग्राम राब्तो कयूं न न अवां माना ॻाल्हि ॿुधी पोइ राब्तो कयो हुजे मूंखे ॾाढी सुठी ॻाल्हि लॻी। ऐं ॿी असांजो फरमाइश हुई त असांखे जलाल चांद जो कलाम ॿुधाईंदा बसि इहो जलाल अवां अखे ॾिसंदा हुजो बाक़ी अव्हांखे ॿियो बि रंग ॾाढो सुहिणो ॿुधाईंदा हुजूं।
असांजे दलाल कंदे कलाम के दोस्त जी उहा फरमाइश है त अॼु जॾहिं गॾु हुयासीं हल उहे बि ॾींहं हूंदा हुआ यार उहे ॾींहं गुज़री विया हाणे छा कंदा इहो कलाम असांखे ॾाढो थोरो पसंदि आहे इहो महिरबानी असांखे हाज़िर 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 वॾी मजा महिरबानी कुर्ब मोहबतूं आवाजूं हाज़िर मजा राणा किटियूं 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 हल उहे बि के ॾींहं हुआ राणा तूं ऐं मां गॾु हूंदा हुआसीं हाणे छा गॾु न हुजूं हाणे बूथ ई फिटा पिया हुजनि अवांजा बूथ फिटा पिया अलाए कट चढ़ी वई हुजे दिल जी ॻाल्हि हुजे दिल जी तुंहिंजे दिल ते कट चढ़ियल हुजे तुंहिंजे हाव ते कट चढ़ियल हुजे तुंहिंजी अखियुनि ते कट चढ़ियल हुजे तुंहिंजे ज़हन कट चढ़ियल हुजे पंहिंजो जेको हुजे न ख़्यालु कंदो हुजे पंहिंजा पेर सुधारींदो हुजे दिल जी लगी सा दिल खे ख़बर है दिल दाहूं करे इहे शादी खां अॻु बि इहे कलाम ॻाईंदो हुजे के मुंहिंजे पुठा लगी दिल जी लगी सा दिल खे ख़बर दिल दाहूं पुठियां लगी को हाणे बि इहो कहिड़ो ॻाल्हाईंदो जो पुठियां लॻो को आऊं को इहो अहिड़ा लफ़्ज़ न चवंदो हुजे जेको हुजे इहो करी इटकू मिटकू त पोइ लाजमी ॻाल्हि हुजे मुंहिंजो बि दिमाग़ फिरी वेंदो हुजे दिल जी लगी सा दिल खे ख़बर है दिल दाहूं करे माना इहो चयो हुजे त उन महिल त हुजे पर पोइ अहिड़ी लगी हुजे हाणे हाणे छा थियो हुजे हाणे रणाट 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 राधुल खां सवाइ को सुञाणींदो हुजे ॿियो पोइ बि माना जेको हुजे जग सूत हुजी न बाबा इहो केरु हुजे राधुल जो मर्द हुजे सॼे राज में नक हुजे नक राधुल जे करे क्यारी न खणंदो हुजे बस क्यारी खणी जॾहिं हाणे कहिड़ो जो जी कंगी वठी ईंदो हुजे त का क्यारी खणींदी हुजे इन भागा बुच हुजे न न इन जे करे कोन हुजे इहो इन जे करे हुजे त हाणे चवंदा माण्हू चवंदा भई इहा हुजे जेका राधुली जेको पंहिंजे मर्द खे सलू कयो वेठी हुजे इहो राधुली जे अॻियां ॻाल्हाए कोन सघंदो हुजे अञा ॻाल्हाए न सघंदो हुजे हा ॻाल्हाए पोइ कीअं हुजे अञा वीचार ढोल वॼाईंदो हुजे जाई है ड्रम वॼाईंदो हुजे बेजा वॼाईंदो हुजे कीअं ॻाल्हाइबो हुजे ब्रेक ते पेरो रखंदी हुजे त को कलाम हलायूं वरी अॻियां तूं कलाम अब हाणे वरी हलंदा हुजूं अॼु अमड़ियुनि जो ॾींहुं हुजे सो ममता लासारीअ जो हिकिड़ो सुहिणो आवाज़ हुजे ओ रिश्ता ॿिया बि घणा पर अमड़ जी जल ज़ोरा सो इहो जी जल ज़ोरा विंदी बचन ता घोरा सो इहो अवां ॾिसंदा हुजो उन खां पोइ ख़बरूं हुजनि उहे बि लाज़मी ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं त अञा अवां सां खोड़ सारियूं कचहरियूं कंदा हुजूं रामा
हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो, लाड़ हुजे, उतर हुजे, कच्छ हुजे, अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे। सो हिकु दफ़ो ॿीहर भलीकार असां ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पिया हुजूं, करे करे का शइ या को माण्हू ॻोल्हे असांखे न लभंदो हुजे। रूहारनि खे माण्हू केॾो बि ॻोल्हींदो हुजे पर उहे लभंदा न हुजनि। सो माण्हू जेके रूहारियूं शयूं, रूहारा माण्हू, उन्हनि खे माण्हू सांडे रखंदो हुजे। मां ॻोल्हे ॻोल्हे सो इहे कंबराणी जी शाइरी हुजे, हल भणा कंबराणी जो बि वाह जो ज़ोर हुजे, पर वरी अताला ईसा खेलवी। उन वक़्त जो कमाल ॾिसो त इहे वॾा जेके असांजे मुल्क जा रागी हुजनि, उहे मुख़्तलिफ़ ज़बाननि में, मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में ॻाईंदा हुजनि त इहा ॾाढी सुठी ॻाल्हि हुजे। पोइ अॼु जा बि जेके रागी हुजनि उहे बि कॾहिं कॾहिं अहिड़ो कलाम छॾींदा हुजनि जो सॼे मुल्क में जा, सॼी दुनिया में बि जेका हुजे उहा ॻाल्हि ॻाए बि ज़रूरु हुजे। सो इहा असांखे ॻाल्हि ॾाढी सुठी लॻी हुजे। इन जे करे असां बि चइजो त अताला ईसा खेलवी जो हीउ अंदाज़। हा, ऐं वरी अनवर कंबराणी साहब खे बि यादि करे छॾींदा हुजो, जीअं कल्ह उन्हनि जे गीत लाइ फरमाइश थी हुजे, सरमद सिंधी ॻाए उन्हनि खे अमर करे छॾियो हुजे। पोइ अॼु वरी असां इहा ॻाल्हि रखी हुजे। सो वॾी महिरबानी, लख कुर्ब। इहे अव्हां जा मिलियो, तूं विच में कॾहिं अची वई हुजी, ईअं खंभड़ियूं हणंदी हुजी। न तूं इहो हिते ॾारो करण आई हुजे, अचे हिते खंभड़ियूं हणाई, पोइ अचे खंभड़ियूं हिन में मञण जी कड़ी अची विच में मां हलंदो जा, मूंखे पेरनि में छाला हिन जी हीअ कार हीअ कार। सखर लाड़काणो रतो देरो, वरी हीअं हैदराबाद, वरी मातली, वरी सईदाबाद, हलंदे हलंदे माण्हू इहो हाणे कलाम में। पर तूं अचे पर अचे राति अहिड़ियूं खंभड़ियूं हुजनि, हीअं हीअं मुंहुं ते हुजे, मंज़ूर चांडे जो रूह हिन में अची हुजे, अलाए छा हिन में खंभड़ो न हणण जी कड़ी ज़रूरत हुजे जो मां अकेलो खंभड़ो मां हो पुराणे फिल्मुनि वांगुरु जेको हुजे, हीअं हीअं हली हिते हली हली वरी पोइ हीअं हिते न न हीअं 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 वरी हिते वेही वरी हीअं टेक ॾेई वरी हीअं ॻाईंदो हुजां, वरी मूंखे छाला पजी विया हुजनि, वरी हे थी हुजे, वरी उते वरी हली हली हीअं हुजे। ओ हिकिड़े कमरे में जेको कलाम ॻाईंदा हुजनि फिल्म, मां ओढ़ो ॻाईंदो हुजां। हा, तूं वरी हे वरी अची वियो ढिंग ढिंगा ढिंग ढिंगा ढिंग ढिंगा अची वियो नमूना। इहे लमूना न कंदी हुजी त अचे हिन में, वरी चवंदा भाॼीअ में लूणु विझी छॾियो हुजे घणो। न न इहे लमूना न कंदी हुजे। कॾहिं कॾहिं जरानियूं छा कंदियूं, भाॼी चाढ़ींदे चाढ़ींदे जेको न मिर्च सवाया विझी छॾीनि, पोइ सभिनि जा सूर। हा, कमल वरी लूणु सवायो ॻाल्हि हुजे सवाद मिसल, सवाद हुन में रखल हुजे, बस हो हुजे त भाई बस उगुर मुगुर बीठो हुजां कहिड़ो वेठो हुजां। हाणे वञे हाणे वेंदी हुजे अंबूरीअ सां ॾाठूं कढाईंदो हुजे। हा, अंबूरीअ सां ॾाढूं न पोइ ईअं हा, तोखे इहो सभु खाराईंदो हुजां जेको सोचियो हुजे। हॾियूं खाईंदी छा तूं जाबलू छो चाबियत हुजी छा न बीहंदी हुजे।
न न मूं त चवंदा हुजनि त मसाले में थोरो तेज़ थी वियो हुजे तेज थींदो हुजे भाई कल्ह तो बि इहो झूमर हुन जो मोर ये विच में जेको हुजे नी ये लकंदो हुजे कल्ह तूं हुन ते मोरड़े हला त अहिड़ी झूमरी आई हुजे मूं वरी चयो वॾी 80 साल जी कुराड़ी हुजे हथड़ा अहिड़ा खणंदी हुजे माण्हू खे चरिया ईअं त करणु खपंदो हुजे न जहिड़ो रंग हुजे न उन रंग में माण्हूअ खे जेको हुजे ईअं सफ़ा मस्त थी वञणु खपंदो हुजे पंहिंजे अंग में उहो अंदाज़ रामूअ जे अंग में वरी मसालो तेज़ ए माई वात में का हथोड़ी लॻंदी हुजे न न ॿीहर हाणे शोभा हाणे वरी हलंदा हुजूं हिकिड़े कलाम ॾांहुं हलंदा हुजूं अॼु सभु ॾिसंदा हुजनि सो अॼोको ॾींहुं वरी जेको हुजे उहो अमड़ियुनि जे नाम हुजे सो हीउ बि कलाम वरी अमड़ ऐं जीजल जे लाइ हुजे सो जेके अमड़ियूं ऐं जीजलियूं ॾिसंदा हुजनि पर वालदेन बि जेके ॾिसंदा हुजनि रुगो अमड़ियूं न वालदेन बाबा अमण सभु इहे ॾिसंदा हुजनि सो हीउ बि ख़ूबसूरत पेशकश हुजे इहा अव्हां जे नाम हुजे अॼोके ॾींहं ते हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे आचर जो ॾींहुं हुजे आचर जे ॾींहं जा जेके रंग हुजनि उहे जेके अव्हां जे साम्हूं हुजनि पर हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो हेलो हलो रोजीना हेलो केरु ॻाल्हाईंदो हुजे रोजीना ऐं रोजीना तो ख़ुशि चाक चङी भली लॻी पई हुजे रोजीना पतयूं ख़ैर लॻो पियो हुजे तव्हां ठीक हुजो रोजीना छा हाल हुजे ठीकु हुजी चङी भली हुजी हा तव्हां ठीक हो जा हा सभु ख़ैर लॻो पियो हुजे त राति झुले जो तव्हां ठीक हो जा हा हा असां ठीकु ख़ैर हुजूं लॻो पियो हुजे तो ख़ुशि चाक चङी भली हुजे हा तव्हां ठीक हो जा हा हा हीअ बि ठीकु हुजे ठीक हुजा रोजीना हा हा इहा ईंदी हुजे ज़रूरु ईंदी हुजे या मानीअ खे बरो ॾींदी हुजे ॿ टे लोला ॾाढा ख़ुशि हुजे ॾाढा हा सभु ठीक हुजनि अम्मा बि तुंहिंजी ख़ुशि वेठी हुजे हा तोखे सलाम पई चवे वालेकुम सलाम असांजा बि सभिनी खे सलाम ॾींदी हुजे वॾी महिरबानी बाबा वॾी महिरबानी लख कुर्ब भाउ खे बि सलाम ॾींदा हुजो कुर्ब मोहबतूं अवां जूं लॻंदो हुजे अॼुकल्ह ॾाढा सॻा मोबाइल वठी इन ई रखे छॾी हुजे पाण वटि ॾाढो वठंदो हुजे ॻोल्हींदो हा ॾाढा हाणे जे हेठां पोइ खट जे हेठां पोइ हेॾा पोइ होॾा ॾाढे खे मोबाइल ई न लभई हा रोज़ी न मोबाइल खणी हाथी भॼई न हाणे त वरी हो जेके हे बटण वारी मोबाइल जो उन्हनि में भई हे इंगड़ियूं विंगड़ियूं हे बलाड़ियूं हुजनि उन ते बि बालक वेठा आख़िर माना मोबाइल जो मना सम्झ मोबाइल में ईअं त घड़ी वियो हुजे एतिरो माण्हू सुपिण सने बि न हुजनि घड़ियल बसि जीअं राजली मुंहुं जो मथो चूसे ईअं ॿार मोबाइल में हुजनि त मूं वॾो मथो चूसियो हुजे हलो मथो हुजे कहिड़ी अंबई ॾोडी हुजे वालेकुम सलाम हुजे अदा कहिड़ो कहिड़े शहर खां दा साईं सांगड़ खां ॻाल्हायां सांगड़ खां नालो अदा पाण जो एजाज़ अली भेण छा हाल हुजे दा एजाज़ ठीकु हुजी चङो भलो केरु आहे साईं महबूब अली शेख कलाम जे ॾींहं हा से महबूब शेख जो कलाम ॿुधाईंदो हुजां हाज़िर वॾी वॾी ॻाल्हाईंदो आहे हा वॾी महिरबानी लख कुर्ब सभिनी खे सलाम ॾींदा हुजो हाली जेको मूं वटि पंहिंजो कलाम हुजे रामले जो उहो हाली ॿुधाईंदो हुजां तुंहिंजो पंहिंजो हा मुंहिंजो हुजे पंहिंजा ॻाईंदा हुजूं अॼुकल्ह मिड़े थोरा मिड़े कंहिंजो कनु कंहिंजो पुछु कंहिंजो मुंड कंहिंजो अधु इहो करे ईअं ॻाईंदा हुजूं ॿुधाईंदो हुजे भला हा ॿुधाईंदो हुजे
तूं ऑर्डर हलाई छा कोई आ मको रागी हुजां जा जिथे वेहंदो हुजां बस गाईंदो हुजां चरी हुजे जा ऑर्डर करो तू हो जेको हुजे होटल ते बहलो हुजे हाणे उनखे ऑर्डर करो हुजे मूं के 4 चपातूं हिकिड़ी दाल खणी पहुची वेंदो हुजे वाड़े वाह तू बि मना ॻाल्हियूं करे छॾींदो हुजे न न हिन में ॻाल्हि हुकड़ पर तूं कयो हो त ते ऑर्डर कयो हुजे पर हाणे जेको हुजे तो माण्हू जो ॻाए छॾींदो चयो हुजे मूं थोरो जेको सिखियो हुजे कंहिंजो कन कंहिंजो पुछ त इहो ॿुधाईंदो हुजे सा 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 रे 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 हाणे तो वटि टाइम ई न हुजे मुंहिंजे राग ॿुध असां चङो राग गाऊं चङो जेको दुनिया में हींअर हले तूं चङो ॻाईंदो हुजे मुंहिंजो ॿुधंदो हुजे त ख़बर पवंदी हुजे चरिया तोखे राग ई न ईंदो हुजे मूं वटि टाइम ई न हुजे तुंहिंजो राग ॿुधण न ॿुधंदो हुजे हा मूं वटि टाइम ॿुधंदो हुजे त ख़बर पवंदी राग कीअं थींदो हुजे राग तोखे राग ई न ईंदो हुजे खणी अहिड़ी वाछूं टड़ी हा हीअ मैडम मूंखे ठुमरी ॿुधाईंदी हुजे हाणे मां वेही हिन जो इंतज़ारु कंदो हुजां ठुमरीअ खां बि कमु चढ़ियल हुजे तूं ॾेखारींदी हुजे झुमरी झुमरी बसि ठुमरीअ खां बि कमु चढ़ियल हुजे मुंहिंजो नओं राग हुजे बसि इहो मथे जो वैराग हुजे मथे जो सूर हुजे ॿुधाईंदी हुजे हूअं ई तोखे मथे में न हूअं ई तोखे मुंहिंजे मथे में सूर विझणो हुजे सो हूअं ई तूं विझंदी हुजे ॿुधाईंदी हुजे राग खे अॼु ॻोल्हे लहंदा हुजूं राग वाला काॾे वेंदो हुजे पोइ दिमाग़ मां बि असां कढंदा हुजूं त इहा कहिड़ी ॻाल्हि हुजे तोखां इहो सिखणो हुजे त ॿिए जो मथो कीअं पटणो हुजे ॿिए खे मथे में सूर हा चवंदी हुजे जो हाणे मां नंढो मां कहिड़ो पटी पढ़ंदो हुजां तूं हाणे मूंखे पटियूं पढ़ाईंदी हुजे मां इहे पटियूं कोन हाणे इहा जेका वेही मूंसां ॻाल्हि कंदी हुजे न त मां कमल कमल मुंहिंजो मथो अहिड़ो जेको ही रस्ते में रखे छॾींदी हुजे अंधी हुजे हेलो हेलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा जी थर खां आहियां मोहम्मद मारूफ थर जे कहिड़े इलाइक़े खां जी इस्लामकोट इस्लामकोट खां नालो छा हुजे अदे जो जी जी मोहम्मद मारूफ सफ़ा मारूफ ठीक लगा पिया हुजो इस्लामकोट जी मौसम कीअं हुजे जी जी दाऊं तूं ॿुधा सभु ख़ैर हुजे इस्लामकोट कीअं हुजे अदा थर अहिड़ो अचो करे घुमो फिरो हाज़ुर ज़रूर ईंदा हुजूं घुमंदा हुजूं हलो दा थर घुमाए ज़रूर उन खां अॻु ई बि घुमण ईंदा हुजूं ज़रूर वॾी महिरबानी हुजे गड्डी भिट खे बि घुमंदा हुजूं थर खे घुमंदा हुजूं सभिनि खे खॾ के हितो जला खोटी हुजे बस सुबह खबर पई हुजे खणी रखो जे तकड़ हां तुंहिंजे लाइ खॾ खोटी हुजे त हाणे या तुंहिंजे लाइ खॾ हुजे सवेल ई वञण जी वायूं कंदी हुजे हेलो अदा केरु कहिड़े शहर खां भाउ कहिड़े इलाइक़े खां छा हाल हुजे ता ठीकु हुजी चङो भलो तबियतूं बहार हुजनि सभु खे लॻो पियो हुजे कीअं रंग लॻंदा हुजनि कीअं प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो शामिल थिया हुजो वॾा वांजा हुजनि वाह वाह इहे मोहबतूं हुजनि सभिनी खे सलाम चवंदा हुजो
जरूर कलाम जो कलाम भलो ॿुधाईंदो हुजे। वरी वरी महिरबानी कुर्ब मोहब्बतूं असां हिते जेको हुजे वेठा ई इन जे करे हुजूं अवां जूं फरमाइशूं पूरियूं करूं अवां जे चेहरनि ते मुरकू ॾींदा हुजूं हिते भले हथ फटजी पियो हुजे साथ थियो दंद न कढंदी हुजे खबे एतिरी जरी लगे त पोइ न ख सम्झ 20 साल छॾींदो हुजे हाणे माई हाणे छा ॾेखारियो हे चती लही वेझी हुजे हे ॾिसंदी हुजे गोॾे तां चतूं लही वयूं हुजनि चती लथी हुजे पोइ अहिड़े पीलर जहिड़ी टंग जी चती लहण में बि चरिया वक़्त लॻे महिनत लॻे यकदम कोन लहंदी हुजे चती बसि हाणे तोखे वात में को लूणु विझिबो हुजे भई तोखे माना को करार ईंदो हुजे जे वात में लूण तो जे वात में खार तेल विझी रखो हंध धोंदी हुजा हंध धोंदी हुजी त बाक़ी हे वाई हुजे इहे हंध न धोंदी हुजे ए मूंसां न कंदो हुजी इहे छो ए टकू मिटकू ऐं जेको आहे हरो भरो जेके हुजनि इहे तेवर न ॾेखारींदो हुजी तूं वरी हे पंहिंजा इहे जेके मुंहं जा तेवर हुजनि इहे न ॾेखारींदी हुजे कहिड़ा तो तेवर ॾेखारिया हुजनि हे कंदी हुजे ईअं न कंदी हुजे सही चवंदी हुजा सही चवंदी हुजे माण्हू चवंदो हुजे रामला किथे धक त न लॻो हुजे ऐं मुंहिंजे रामले खे धकड़ो त न लॻो हुजे पाण जो हे करी त पोइ राधुल जो हिन में कहिड़ो कसूर हुजे भले लॻंदी हुजे त ख़बर पवंदी हुजे न बसि ठीकु हुजे तुंहिंजी करण ॾाठ भॻी हुजे जे रामो ठहराई हुजे कॾहिं जे ॾाठ भॼे ॾंद भॼे कॾहिं रामो ठहरायो हुजे त पोइ चवंदी हुजे हा हा चङो मुंहिंजी ॾाठ हुजे को खटे पाव न हुजे जेको तूं ठहराईंदो हुजे पोइ वरी न चवंदी हुजे त रामला हाणे मुंहिंजो ख़्याल ई न रखंदो हुजे हा बसि हिनखे इहो हुजे त माण्हू कंहिंखां पुछण बि चङो हुजे उहो बि न पुछंदी हुजे पर ठहियो हणी वञी हिन भित में मूंखे छा हुजे भित में हणंदो हुजे तोखे पंहिंजे पाण खे हणंदो हुजे सो हाणे बसि तव्हां छॾींदा हुजो त हिन जो इहो जेको हुजे न गर्मीअ में इहो दिमाग़ कॾहिं कॾहिं हितां खां हीअं हलियो वेंदो हुजे पाण में ठहिया पिया हुजूं अवां भले पर जेको हुजे ख़ुशि हुजो छा ॿुधाईंदो हुजी सो हाणे वरी हलंदा हुजो अव्हांखे हिकिड़ो सुहिणो गीत ॾेखारींदा हुजूं हाय हाय सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वरी वापसि अचूं अञा सुहिणा रंग हुजनि जेको अव्हांखे ज़रूरु ॾेखारींदा हुजूं संदर में यार थम ओ यात अंदर में यार अथम तू मेहमान थी मां वेलकम करा एक दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अव्हांखे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में रामू राधा जा रंग जेके हुजनि उहे अव्हांखे पसंदि हुजनि ऐं संछर या आचर ते सुबुह जो 10 खां 12 बजे अव्हां जे ख़िदमत में हाज़िर थींदा हुजूं मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे हलो हलो वालेकुम सलाम बाबा केरु कहिड़े शहर खां छा हाल हुजे बाबा ठीकु हुजो सभु ख़ैर हुजे थोरो हेॾे होॾे थींदा हुजे आवाज़ थोरो कटिपो हुजे अव्हां जो कहिड़े शहर खां जी जी ज़रूरु ज़रूरु कलाम ॿुधाईंदा हुजो वॾी महिरबानी आवाज़ थोरो सही न आयो हुजे पर हाणे कलाम अलाए कहिड़ो अलाए किथां खां बसि हाणे ख़ैर पर इहो बि दुनिया में थींदो हुजे त किथे सिग्नल हेॾां हुजनि किथे होॾां हुजनि कॾहिं ॻाल्हि सही पहुचंदी न पहुचे पर अव्हांजी वॾी महिरबानी हुजे अव्हां कोशिशि करे लंबर मिलायो हुजे लंबर मिलाए वरी फोन कॉल करे ऐं हाल वाल ॾिनो हुजे राब्ते जोड़ण जी कोशिशि कंदा हुजो इहे अव्हां जा
कुर्ब हुजनि अवां जूं मोहबतूं हुजनि। सो मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे अवां उनखे सब्सक्राइब कंदा हुजो, बेल आइकन वॼाए छॾींदा हुजो, शेयर बि कंदा हुजो, उनखे शेयर बि कंदा हुजो, उनमें जेको बि रंग हुजे। हेलो अदा केरु कहिड़े शहर खां अदा? हेलो अदा केरु कहिड़े शहर खां? ओ बा हेलो अबा केरु कहिड़े शहर खां भा? हेलो अदा टीवी जो आवाज़ कहिड़े शहर खां ॻाल्हाईंदा हुजो? टीवी जो आवाज़ खोलो वेठा हुजनि। टीवी जो आवाज़ बि खुलियल हुजे, ॿियो वरी थोरो घणो वरी मसला बि हुजनि नेटवर्कनि जा। शोभा इहो जॾहिं बि फोन कॉल करो त इहो उते टीवी ते वरी हीअं करे हीअं न ॿुधंदा हुजो, अवां पंहिंजी ॻाल्हि वरी थोरी हीअं मोबाइल परे खणी वेंदा हुजो, उते ॻाल्हाईंदा हुजो। हलो हेलो सलाम अलैकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां? अनो अकल नवाज़ को रही पन्ने अकल खां अली नवाज़ कोराई साहब, ख़ुशि चाक चङो भलो? दुआ दुआ अल्लाह जो राम, सब खैर जो खैर, खुश हो। ख़ैर लॻो पियो हुजे। पन्ने में वेठा हुजो, पन्ने खां ॿाहिरि ओहर किथे वेठा हुजो? बस पने को थोड़ा बार वेठा हूं, 2-3 मील। 2-3 मील। वाह वाह सभु ख़ैर हुजे, तव्हां ठीक हुजो? प्रोग्राम तो जो ॾिसूं तव्हांखे। वाह वाह प्रोग्राम ॾिसंदा हुजो, कीअं लॻंदो हुजे? राधुली चवंदी हुजे ठीकु हुजो? हा दादो मां बि ठीकु आहे, लाॻनि ठीकु हूंदी, तव्हां बि ठीकु हूंदो? वाह वाह सभिनी खे सलाम चवंदा हुजो। ॾाढी ख़ुशी थी हुजे जो अवां फोन कॉल करे हाल वाल वरितो हुजे। इहो भला ई ॻाल्हि आहे। जीअं असांखे हिकिड़ो महिरबानी करे अनवर विस्तरे जो ॿ कलाम ॿुधा। वर कहिड़ो? अनवर विस्तरो। अनवर विस्तरो? हा ॿुधा, पुराणो कलाम आहे, हिकिड़ो ॿुधा असांखे रुको। हा वाह हाज़ुर 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 हाज़ुर। महिरबानी ॿुधाईंदा हुजो, कुर्ब मोहबतूं अवां जूं। वरी महिरबानी हुजे। सो हाणे अनवर विस्तरे जे कलाम जे लाइ फरमा। अनवर विस्तरे बि वाह जो पंहिंजो वक़्तु वॼायो हुजे। हा माण्हू खे सही चवंदा आहिनि, बा दुनिया स्टे न हुजे ऐं जेॾी महिल अव्हांखे वारो मिले ताईं बाजा वॼाए छॾींदा हुजो। इहे बि के माण्हू ॼाणींदा हुजनि त वक़्तु मिलियो हुजे त कमु पंहिंजो करे छॾिणो हुजे। सुभाणे त जिन भाड़ियो हुजे उहे माना हा सो सधड़ियुनि जो वक़्तु न हुजे, जेके हलां वारा हुजनि, जाखोड़ी हुजनि, वक़्तु मिले त कमु पंहिंजो करे छॾणु खपंदो हुजे। इहे कमाल जा माण्हू जिन खे फोन कॉल हुजे। हलो वालेकुम सलाम हुजे। अदा छा हाल हुजे? ठीकु हुजो, चङा भला हुजो, तबियतूं ॿार हुजनि? सभु ख़ैर लॻो पियो हुजे। कीअं वक़्तु पास थींदो हुजे, कीअं फसल जो हाल हुजे? शुक्र आहे भला, फसल बि सुठा आहिनि, वक़्तु सुठो पास पियो थिए। वाह वाह इहा त ख़ुशीअ जी ॻाल्हि हुजे जो फसल बि भलो थींदो हुजे, वक़्तु बि भलो पास थींदो हुजे त शुक्र अदा करणु खपंदो हुजे। हा बसि शुक्र आहे। हालांकि हुकूमत खयो अचे कमु खे, दोहरी काल मां अॻो करे छॾियो अथनि। हा भाउ हुकूमत पंहिंजो कमु खयो अचे, बसि पोइ असांखे ऐं तव्हांखे वरी पंहिंजे कम में मसरूफ़ रहणु खपंदो हुजे। हा बसि अगरि कमु सवला थी वेंदा सभई साईं। हा बिल्कुलु सही चवंदा हुजो। वॾी महिरबानी हुजे। लख कुर्ब बचड़नि सां ख़ुशि हुजे। बाबा इहो हुकूमत ऐं चवंदा हुजनि पुलिस पोइ इहो सभु पंहिंजो हिकिड़ो कमु कंदी हुजे ऐं ॾिसो नसे पते ते बि लठ खई हुजे। सो इहो उन्हनि जो कमु हुजे। जेॾी महिल उहे जागनि, केॾी महिल सुस्तु थी पवंदा हुजनि, कॾहिं वरी पंहिंजो कमु ॾेखारे। चवंदा हुजनि बा हुकूमत फील मस्तु हुजे, पर हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो हेलो अबा केरु कहिड़े शहर खां बा? ॿियो छा हाल हुजे बा? ठीकु हुजो, चङा भला हुजो? सभु ख़ैर लॻो पियो हुजे। गर्मी खां बचा हुजो। कीअं वाॾे मौसम हुजे? गर्मी जाम हुजे। ममता लशारी जो सवेल कलाम हिकिड़ो ॿुधायो हुजे, उन महिल तव्हां शायदि टीवी खां परे हुजो। हा हाज़ुर वॾी महिरबानी हुजे। दुनिया में कई कम हुजनि, माण्हू मसरूफ़ हुजे, घर में ई 50 कम हुजनि, कंहिं महिल माण्हू उहा शइ खणी अचे, पर कलाम बि 2-3 मिंट हलंदो हुजे। सो अॼु ममता लसारी साईं सवेल हलाए छॾियो हुजे। सो पहिरियों अॼु को ॾियारो अहिड़ो हुजे, पोइ वरी मूं चयो सभु फरमाइश कंदा हुजनि।
इन करे सवेल इन कलाम खे हलाए छॾींदा हुजो हलो हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मुजादा केरु कहिड़े शहर खां भा स्टेशन पाटिया फकीर एजाज अली संजराणी। आदा फ़कीर एजाज साहब छा हुजे ठीकु हुजो चङा भला हुजो पटायूं वारा सभु ठीकु हुजनि दुआऊं दुआ अल्लाह जा एहसान। तव्हां ॿुधायो साईं अभी कीअं तव्हां कीअं आहियो साईं? सभु ख़ैरु लॻो पियो हुजे कीअं रंग हुजनि कीअं फसल हुजनि कीअं मारवाड़ा झांगीड़ा हुजनि शुक्र अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह साईं फसुलड़ा मारवाड़ा बि। वाह 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 साईं अवां वाह जी जाइ ते वेठा हुजो जितां लतीफ़ साईं जा भेरा थिया हुजनि जी बिल्कुलु साईं बिल्कुलु बसि हाणे दुआ कयो फुटियुनि जो कुझु रेट थिए खैरनि सां। अब फुटी कहिड़े बि हाल में अघु मिड़े कंदी हुजे हींअर सिंध में असां वटि फुटी तमामु घटि थींदी हुजे अच्छा पाण वटि आहे हींअर माशाअल्लाह इनाम जाम थी विया आहिनि पर हाणे ईद खाऊं खैरनि सां इंशाअल्लाह न साईं इहो अव्हां वरी लाड़ जा माण्हू त वरी फुटीअ जो जेको अघु बि हुजे उहो बि सही खणी वेंदा हो जेके उत्तर वारा हुजनि उहे जॾहिं काईंदा हुजनि वरी थधि में लहंदी हुजे एसि ताईं अघु बि अलाए काॾे वञे त थधि बि वणनि खे त गर्मी बि वणनि खे पोइ उहे ॾाढा ॾुखिया थींदा हुजनि सही सही न असांजे चऊं न बरसाति मां निकिरे कुझु रेट मिलनि था बरसाति खां पोइ जेको थींदो पोइ रेट कोन मिलंदो साईं। न न इहो सही चवंदा हुजो अवां वक़्त सर फसल कंदा हुजो त बाबा वक़्त सर अघु बि भलो मिलंदो हुजे ऐं माण्हू ॿ रुपया कमाए बि ऐं ॾाढी ख़ुशी बि थींदी हुजे ऐं माण्हू खे लॻंदो हुजे त मूं का महिनत कई हुजे। असांजो नंढड़ो असांजी मुख़्तियार अली कयो थो हा ॾींदा हुजोसि फोन। वालेकुम सलाम मुख़्तियार पाटों खां छा हाल हुजे ठीकु हुजी चङो भलो सभु ख़ैरु हा उहा बि ठीकु हुजे राधली बि ठीकु हुजे वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी अवां सभु शरीक थिया हुजो सो अॼोकी रिहाण पंहिंजी पुॼाणीअ ते पुॼंदी हुजे अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं ज़िंदगी रहंदी हुजे त वरी ईंदड़ हफ़्ते छंछर या अचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं रामो इरादा अवां सभिनी जी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदा सो हाणे वरी चवंदा हुजूं त वाह वॾी ईद वेझो ईंदी हुजे सो कुर्बानीअ जो माल जाम हींअर सर ॾांहुं ईंदो हुजे महांगाई बि जाम हुजे वणज वापार बि जाम हुजे पर इहो जेके जानवर वठण वारा जेके हुजनि उहे पंहिंजे ॿारनि जो उन जानवर जो बि ख़्यालु कंदा हुजनि गर्मी तमामु घणी हुजे हिन गर्मीअ में जेके जानवर हुजनि उहे ॾाढा पोइ खफ़ा थींदा हुजनि त उहे पंहिंजे बचड़नि जो बि ज़रूरु ख़्यालु कंदा हुजो सो हाणे वेंदे वेंदे अॼु जेको ॾींहुं हुजे उहो अमड़ियुनि जो ॾींहुं हुजे पर हाणे वेंदे वेंदे अदा फरमाइश कई हुजे सो हाणे उहा फरमाइश अवां सभिनी जे नज़र हुजे पर वेंदे वेंदे उन्हनि सभिनी अमड़ियुनि खे असांजे तरफ़ां वरी खोड़ सारो प्यार हुजे असां मेरांटी जे पूरे सथड़ हा सॾ में सॾ हुजे जाॾे पेर हुजे हक़ मौजूद जीअं लतीफ़ जी बोली धणिया मां जो निगहबान हुजे साथ सलामत हुजे सन सलामत हुजे असांखे इजाज़त ॾींदा हुजो रहंदी हुजे ज़िंदगी त वरी अवां सां गॾु हुजे हाणे ईंदी हजी त तोखे केक वठी ॾींदो हुजां चिड़िया घर जो घुमाए अचे पोइ मोटाए ईंदो हुजां